पनु आखिल जे सुल्तानपुर थाणे जी हद ॻोठ सालहाणी में काज़ी बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाइनि पिया त पन्नू आकिल जे सालियाणी ॻोठ कैंट सुल्तानपुर थाणे जी हद जी रहवासी औरत यास्मीन काज़ी कैंट थाणे ते SSP सखर वटि पहुची वई आहे। हिन यास्मीन काज़ी दायो आहे त मुंहिंजे पुट खे हिरखाए अॻु में बि मुखालफ़नि पंहिंजो साबरा सां मुंहिंजे पुट नौमान जी शादी कराई कराची में असांखां चोरी, जेका असां उहा साबरा औरत वापसि कराए पुट खे ॿी शादी कराई आहे। हाणे मुंहिंजे पुट खे ज़ोर ज़बरदस्ती ॾेई वरी उन औरत साबरा सां ॿीहर रिश्तो ॻंढराइनि पिया। हिन चयो त जवाबदार ख़तरनाक आहिनि ऐं पुलिस बि उन्हनि सां मिलियलु आहे। हिननि अॻु में बि मूंखे लखनि रुपयनि जो तावनी हर्जी ख़र्ची करायो आहे। मुंहिंजो घरु सामान टपन टाड़ी विकिणाया आहिनि ऐं हाणे सलीम, क़ाइम ऐं नवीद ऐं ॿियनि पारां मुंहिंजे घर ते घिरी हमिलो कयो वियो आहे ऐं नंगा थी करे मुंहिंजा नियाणियुनि जी ऐं असांजी तज़लील कयो आहे ऐं धक हणी मूंखे ज़ख़्मी कयो आहे। जॾहिं कैंट सुल्तानपुर थाणे ते वई आहियां त SHO चए पियो त आउं कंहिंखे बि न ॿधंदुसि, जंहिंखे वणे अवां वञी दवा ॾियो ऐं या अवां फ़ैसिलो करियो। यास्मीन काज़ी चयो त पोइ SHO कैंट सुल्तानपुर थाणो बंदि करे अमीर फरदार उते वेही फ़ैसिला कराए, अधु पैसा पाण खणे ऐं अधु उन्हनि अमीरनि फरदारनि खे ॾिए। पोइ थाणा ऐं पुलिस छाजे लाइ खुलियल आहे? हिन यास्मीन काज़ी घुर कई त मूंखे जवाबदारनि खां तहफ़ुज़ ॾियारे मूंसां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में आउं सख़्तु एहतिजाज जारी रखंदुसि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची